कुरान दुखन से आयो रत जा दरिया पार करे आयो बदर जो मैदान खून से गाड़ो उद जो मैदान खून से गाड़ो करबला जो मैदान खून से गाड़ो उहो कुरान हजरत उस्मान गनी जी तिलावत पियो करे कुरान पढ़ दे जान नहीं पर कुरान न जजे मस्करी तो समझे ही मलाक वठी जन्नत जे दर ते पुजाए चवंदन सलाम अलैकुम अमीर नवाब कामोरे जा सलाम दा दिली द जुती दिल न दिए जई पर कमाए हुए व्याजे के मलाकत सलाम करना पर रब भी सलाम करनो ज़बान वाला सलाम कौलम मिर रब्बिर रहीम अल्लाह जे सलाम करे दबियो जाके जन्नत के रब सलाम कनो मारे कन्ने मोबाइल में दीद न कर दीद हिन दिल बर में कर हाने डिठुई सेकंड भी न लगई कुरान जी ज़ियारत कई मुझो नबी तो फरमावई इनाम 3 मिलिया 3 जड़ी तुझी नजर कुरान ते पई सालन जी कावड़ तो तुम रब हटाई अबू अम्मा मित्र बाट अमीर नवाब कामोरा वजीर जज भी सालन जी कावड़ घड़ी में ना हटाईंदई इहो रब थी तंजी माना कुरान प्यारो दस्त कुरान वारा भी प्यारा अर्ज करना आयो जड़ी तुझी नजर कुरान ते पई रब तो तुम सालन की कावड़ डाई बे नंबर में तुझी नजर कुरान ते रब जी नजर तो ते रहम जी रब तो न्यारे तोड़े हिन जे करे टे नंबर में वह ज़ियारत भी इबादत में दो लिखा हुई ज़ियारत भी क्यों इबादत अन्या न समझे कुरान वडो खजानो वडी मिल्कियत हीरा लाल जवार मोती सोन चांदी मिट्टी में उठायो कंबर वारा कुरान मथा आयो आशकन के यो कुरान परन में उड़ारे रब सा भी मिलाइंदो सोने रसूल सामी यारी रखता हिन्नता हे मोड़ जा साथी थी कुरान तोड़ दो नबी भी एड़ो मिलो जेको तोड़ जो साथी कन गोल जमियो उम्मत याद मिराज ते तो वने उम्मत याद ताराज़ी ते तोड़ दे उम्मत याद पुल सराब दे उम्मत याद क़यामत वारे दी उम्मत याद क्या मजो दी दिलो मानू आदम अलैहिस्सलाम दे इंदा नबी इंदा तू सभिनी जो डाडो आए तू जो रब्बक आदम अलैहिस्सलाम चंदो लई सलाहा मुंजी भेणी नाए वरी बिन नबी अंडे इंदा असानी भेणी नाए
हलंदे हलंदे नबी ईसा अलैहिस्सलाम दीना चौंदा लई सलाह एरे हजरत ईसा चौंदो हिकड़ो जवान जंहिंजो नालो मोहम्मद रसूलुल्लाह ओ जंहिंजे नाले वठण सां कंबर वारा चपन के चुमी अची वञे इहो थी असांजो नबी जी सुन्नत दाढ़ी न वणाई पटको न वणाई कुरान जेको नाज़िल कई वो न वणाई रमजान में खाइंदो पींदो वते तो कि रमजान जी इज्जत न वणी कबर में लहत खबर पवई जन कुरान जी मजूरी कई नबी जी गुलामी कई उनके रब सद करे चंदो मौत तस्तही अनफुसुकुम अज जेकी घुरो त जा चार ॾींहं दी हयाती ईसा अलैहिस्सलाम चवंदो हलो उन्हीं जवान ॾे हलऊं अब ॻाल्हायो न जेको सुहिणनि जो सरदार सारा नबी ईंदा नबी ज़ैने हुजूर चवंदो अना लाह ओ चवंदा लैस लाह असांजो नबी चवंदो अना लाह मां तो ॻाल्हायां पंहिंजे रब सां हुजूर सजदे में वेंदा ॾाढो डिघो सजदो हूंदो अर्श वारो चवंदो मुंहिंजा सोना नबी मुंह मुबारक त मथे खण हाणे घुरंदो वञ त मां ॾींदो वञा शफ़ाअत कंदो वञ त मंज़ूर कंदो वञा ॿियो रसूल क़बर में लव त ख़बर पवे न अदा एरे कंदे मोबाइल के छॾ एड़ो नबी ॾिनई जंहिंसां रब वाइदो कयो वला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा आदम नबी खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया कुरान हथन में आ कन खोल कैसा वाइदो न कई त तव्हांखे राज़ी कंदुसि महबूब खे चई सोना तोखे मां राज़ी कंदुसि पटको न वणी न्याणियूं विहारियूं वेठाऊं साल गुज़री विया केड़ो मुंह नबी खे ॾेखारींदे हुजूर जा आशिक़ उहे थी जेके मजूरी कुरान जी कन गुलामी सोने नबी जी वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा हुजूर के रब जो जे मां तोखे एतिरो अता कंदम जो तूं राज़ी थी वञे लफ़्ज़ ॿुधो असांजो नबी हरीस सोन जो हिर्स न हो चांदी जो न हो हीरा लाल जवार अड़े सोना जबल त मुंहिंजे नबीअ जे कदमनि मुबारकनि जे हेठों पिया लताड़बा एॾे मान वारो नबी जंहिंखे चई तोखे राज़ी कंदुसि हाणे तोखां थो पुछां कंदी जाए मौलवी इबादत दा कंदर राज़ी थे सखी सखावत करे
मस्जिद डारान मदरसा अल्लाह राजी दे, भुखा तो खाराए अल्लाह राजी दे, उघाड़ा तो ढकाए अल्लाह राजी दे, कुरान वारन की खिदमत तो करे अल्लाह राजी दे, हाजी 10 लाख खर्च करे हज करे आया अल्लाह राजी दे, हाफिज रमजान में कुरान पढ़ो अल्लाह राजी दे, सारी दुनिया दी जे रब राजी दे, पर रब तुझे सोना सब ता जवन तू राजी थी, पर मां रब तो जवान तो सुने मोहम्मद के माला राजी कंदो बड़ा कुरान कंदनान ज़बान हला पौने 10 वेठो पौने 11 बंद कया पर हेडो पंध करे आयो पूरे 11 बजे 1.25 कलाक आए चपन वारो आज नथी रब जे फज़ल ऐं करम सां हितों तो ॻाल्हायां इहो सॼो कमाल क़ुरान जो मां क़ुरान खे को तगारी ते भी न बीहारी ये कमाल क़ुरान वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा तुझे अंदर अगे तो कपड़ो धोपंदो साबुण सा मोमिन जो अंदर धोपंदो कुरान सा यतलू अलैहिम आयाती व युज़क्की पैगंबर एड़ो कुरान दिनो दमाए पढ़न तुझो कम कटियल कल्ब हिनन जा रोशन करण मोजो कारियूं दिलियूं हिनन जूं पाक करण मोजो एड़ो कुरान वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा इतरो अता कंदो मान जो तू राजी थी वेने हाने हेरे हेरे हदीस तो बड़ा नबी जाता जान हुजूर ता फरमान मां तडे राजी थी मुंजो हिकड़ो भी उम्मती बाह में न वने असांखे माल जो सोन जो चांदी जो पुटन जो लालन जो जवारन जो हिर्स हुजूर के हिर्स हो त उम्मत जो एक त मुंजी उम्मत घणी दे बियो बाय को बची मुंजे कदम मासा गड जन्नत में रवानी साहबन जो ज़िबिश्त केड़े दी रब के तलब क्यों किस्मान बिस्तजा जे फिरदौस बिस्त जी तलब कयो उलाइक बारियां कावड़िया वेठा सुभान अल्लाह न था कयो अठों वेठल भी हलिया था वञो अजो की रात थी मजूरी मिलंदई हां हाफिज साहब के मुबारक जे मिठो कुरान पढ़ियो तो भी बुधो अज जेकी घुर तो मिलंदी न ॾिठाती कंबर जा रोडन ते तो चक्कर ॾींदो हुते बादर जेडी मोबाइल गंदा प्रोग्राम तो ॾिसे ऐं हिन महीने में 24 कलाक दरवाजा आसमानन जा खुलिया पिया थी तुझे घुरण जी देर आ मूंखे जनम में देरी शोर तो जे हरीज नबी नहीं लकद जारकुम रसूल मिन अनफुसिकुम अजीजुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम
असां जो नबी हरीस बिया त रऊफ ऐं रहीम बिया रहमतुल लिल आलमीन बिया माण्हुनि लाइ त रहमत पखियुनि लाइ रहमत हरिणीअ लाइ रहमत खुदा करे निंड में नबीअ जी ज़ियारत थिए एड़ो नबी ॾिनई जंहिंखे हिर्स हो त उम्मत जो हो खावा त उम्मत सां गॾु खावा पाया त उम्मत सां गॾु पाया जन्नत में रहा त उम्मत सां गॾु रहा साईं बिश्त कहिड़ो घुरूं जंहिं फिरदौस मारे करे वो मथां बिश्ता उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरसूनल फिरदौस एक लफ्ज़ भी कुरान को बाहर न वेंदो गालियूं काॾे कने एड़ो कुरान ॿुधाए जंहिंजी मज़ूरी आ रब वटि सोन जे माड़नि वारी जन्नत नारियूं भी बाग भी मेवा भी पट जा वगा भी सोन जा कंगण भी हुजूर जो भाकुर भी हेॾो नबीअ जो दीदार भी हुजूर जे अथारों आब हौज़ कौसर भी पर अल्लाह जे ज़ात जो दीदार भी ये सब ॻाल्हियूं विञाए थो कदुर कर चई बिश्त फिरदौस घुरो उन्हनि जे मथां माड़ी आ मां मोहम्मद करीम जी मकाम महमूद जी जीअं हेठों तहां जो मथां घड़ीअ घड़ीअ मां मोहम्मद तहां जे ॾिसां तहां मुंहिंजी पिया ज़ियारत कयो अञा न नबी सुञातई एडी उम्मत प्यारी त जन्नत में भी मूंसां गॾ जन्नत में सदाई रहंदा हमेशा मलाक वठी जन्नत जे दर ते पुॼाए चवंदनि सलामुन अलैकुम रब भी सलाम कंदो मलाक चवंदनि तिबतुम फदखुलूहा खालिदीन सदाई जन्नत में रहो हमेशा रहो खुश रहो उते हेड़ा कुराड़ा जेके ॾकनि था मथो कम नथो करे लथे हथ में हली नथो सघे एड़ा कुराड़ा भी मोमिन जेके मुवहिद हूंदा 20 सालनि जो नौजवान करे 70 हूरनि जो घोट बणाई उते कुराड़ बकाथे हूंदी ना वरी हुस्न एडो रब ॾींदी जो हूरा भी हुस्न जो ताब तुझो न सही सघनि ये कपड़ो अखियुनि ते रखी चवंदियूं रब हिन जे चेहरे में एडी लाइट अची वई आहे जो अखियूं ताब न थियूं सहनि रब चवंदो मुंहिंजनि जे चेहरे में निमाज़ वारो नूर आयो आहे कुरान वारो नूर आयो आहे रोज़े वारो नूर आयो आहे ज़िक्र वारो नूर आयो आहे तौहीद वारो नूर आयो आहे मुस्तफा जे गुलामीअ वारो नूर आयो रब के हे अच्छी दाढ़ी वारो हाजी साहब सुनो
हे सुनो हाफिज साहब सुनो साईं सुनो ये सजी जमात सुनी सजो जहान सुनो सारा नबी सुना अरबी मोहम्मद सोनन जो सरदार बड़ो अकबर वारा कन खोले समझ जाए वो रब के जो न सुनो दो जे सजो जान सुनो बनायो न चिंबंदी न अखि लुंडंदी दीद रब में चवंदो रब मुंहिंजो त ड्रवी नथो थिए रब चवंदो जन्नतनि खे घबरायो न दुनिया में ॿिया ॾियारा आजर सूमर अंगारो अरबा खम्स संजर सब खत्म थी वेंदा जुमे जो ॾींहुं हूंदो अठे ॾींहुं रब जन्नतनि खे पंहिंजो दीदार कराईंदो पैदा कयो दई करम नवाजियूं त उन्हीअ जूं ॾिस पोइ हया नथो अचे अञा सजदो रब जो न करे लहू कबर में त ख़बर पवई नबीअन रब जो सजदो कयो वलीअन रब जो सजदो कयो शहीदन रब जो सजदो कयो हे मथे ते क़ुरान आ करबला में सोने हुसैन हेॾे छॾे आयो आहे वतन खे न वतन ॾे नज़र न बचन ॾे नज़र न बीबिन ॾे नज़र न जान ॾे नज़र न पाणीअ ॾे नज़र न मानीअ ॾे नज़र हज़रत हुसैन जी नज़र ही अबू बहादुर त पुट भी बहादुर ॾोटो बहादुर नानो मोहम्मद बहादुरन जो सरदार हज़रत हुसैन जी नज़र जो काॾे ही नज़र को निमाज़ ते ही ॿियो शहादत ते हुई नबी साईं चयो हे ॾिसो था केरन के सुनो अचन हे हुसैन ये जन्नत जे नौजवानन जा सरदार अथव ए कुरान जवा जन्नत त मिली वई पर हसन हुसैन जी नज़र जन्नत ते नहीं एडे नजर ही त अवल दीदार क्यों रब जो शहीद थी पो वञो जन्नत कदर न तो करे वतन छॾियो मारा पेट के पत्थर सैयद दिलेर दीनान बहादुर दीनान अरे नानो बहादुर तो डोटा भी बहादुर सोनो अली बहादुर हो केर जेको मुकाबलो करे मराबो आयो मुकाबलो करन सुञाणे तो तू केर आए जय मां अलिया तू जय मराब तो समझो मुकाबलो इनके निंड यार के काएदी या को कराची वियो कन खोल अल्लाह लाउड थकावट कदे निंद्रा उते कजा अल्लाह जो ही मलाक कब्र में पट जो बिस्तरो विछाए दींदई हेडो दरी जन्नत जी लगी मिलंदई थदी हीर लगंदई चंदई उते हिन सां वफादारी कई हाने गणती नगर ये निंद्र घर जी पीरी रात घोट कुंवार सां आराम मजाक समझो थी दीन के जेके मश्किन दा कन ये लहन कबर में तो खबर पए ना कुरान दुखन सा आयो हे रत जा दरिया पार करे आयो एडियो एडियो हस्तू कुरान तो कुर्बान थी वयो जेके चोडीन जे चंड को सुना पर जान दे नजर नहीं उनन जी नजर कुरान अर्ज करना आयो शहीद जे मल शहीद थींदो मथे में धक जंघन में रग रग मौरत फुहारा करे थी वए पर ईसा एतरो थी तो दम जो नबी तो फरमाए ये किविल चक पाए वए मथो बाटो पियो आ जंगा कपियूं पयूं जेरा कल जा कढिया विया
पर ईज़ा एतरो जेतरो केवल चक पाइंदिया छो ये धक फट दुख तकलीफा उज़वा वढियल इनन ते नजर ही कोने दीद रब जे ज़ात में आ अन्या न समझे शहीद मौलाना जियरा वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवातुन बल अहया गालियों दो ज्ञान कुरान दो पढ़ा वो सौदो वठण आयो आहे जेको कब्र में भी कम अचे आशर में वो कुरान बुधाइण आयो आहे जेको परन में उडारे सिद्धो रब सां मिलाई सूरत बकरा सजो पर बनबी सूरत आल इमरान खबो पर बनबी मुझो नबी तो फरमाए कुरान आशिकन के परन में उडारे सिद्धो रब सां मिलाइंदो कुरान चंदो से उहो दी तुजो रब जंजो काबे दे मुंह करे सजदा कई सजदो कंजो करबला में सोने से न कंजो सजदो डाढा डगा अरे असा हुसैन साईं जी जुत्ती मुबारक अली साईं हसन साईं जी जुत्ती मुबारक जी दज़ अखिन में सुरमो करे पायूं तभी असा जी अखिन जी इज्जत घटा हुनन जी जुत्ती मुबारक जी दज़ जो मान अन्या मथे आ जिनजा नाला भी नाने मोहम्मद पान रखया मारे कंडे वडे जो हसन नंदे जो हुसैन जो जनजा मोहनरा अबे अली ते नाने मोहम्मद जे मोहन रे असां तारीफ न करना थे असां के ताकत ना बेत असां फाटी पवन जन जी नबी तारीफ करे जन शहीदन जी कुरान तारीफ जो वे तारीफ जे लायक सुभान अल्लाह सुभान कजा अनम अल्लाहु अलैहिम मिनन नबीय्यीन व सिद्दीकीन व शुहदा आयो शहीदन जो नालो व सालिहीन चार जमात जन के चूंडियाई तेरियों नबी सारन नबियन में असां जो अरबी मोहम्मद मथे हुस्न में मथे इखलाक में मथे नबूवत में मथे मोजज़न में मथे मेराज में मथे हुजूर के दाजो नबी तो सदाए शाहिद दे हुजूर जो हे सोनो सिद्दीक शाहिद हे बिलाल हे नंढड़ो अली सुभान अल्लाह गर थकल आए तो हथ कढाए मां कुराड़ो मानू रोजे सा 12 जा मारू सीधे करो हलो मारे गले कुराड़ो मानू रोजे सा एडी मंजिल करे रब पुजायो गालियों करन ना आयो वो कुरान बुधाण आयो त जी हिन मस्जिद ये केड़ी आ बुखारी मस्जिद में गड थियाऊं हिन कुरान जे करे जो हथ हथ में हुंदो जन्नत में ई गड हुंदा मिनन नबीय्यीन पैगंबर मां नाले तो कुर्बान हो एड़ो नबी नहीं जिन जो हुस्न सवई हजरत यूसुफ जेड़ा गड कर मुंजो मोहम्मद अन्या मथे जुलेखा जे सहेल हजरत यूसुफ के डिठो हौसला विञाए वेठियूं हथन जूं आंगलियूं कपे वेठियूं
ईमान भी ना दऊं जन मोहम्मद मुस्तफा के दिठो अवल ईमान ना दऊं पो सिर कटायूं ईमान माना यकीन ते इहो अरबी मोहम्मद आ जेको खत्म नबूवत जो ताज पाए मिनन नबीय्यीन व सिद्दीकीन जंगल जो मानू तो जे शाह जडे जे नंढड़ो अली ए सुनो सिद्दीक ए मुंजो बिलाल के ये पंजा थी बियो को शायद दे हुजूर चयो खजी दिसेंदो इन में खार कुंजो गोशो बीठो इन के मां मोहम्मद आंगुर मुबारक जो इशारो कया साईं अंदर एडे जा भैया अंदर अली अल्लाह तां के खुश करे अज जेके कुरान दे सदे ते आया मारे ये तो तौबा करे उठया चो बख्श जी वेंदा ये धोबी वेंदा जी कपड़ो धोबी रहमत भी तदे खजी जे गोशे के मां इशारो कया इयो उतम लही रेडियो दींदो मुझे कदमन मुबारकन में अचे मुझे नबूवत जी शायदी दे पो ईमान आनी दे पैगंबर ये जो आंगुर मुबारक जो नबी इशारो क्यों करे तो चंद्र बड्डू कर पियो मगे वाला प्या जोन जे नबी आ चंद्र मौजूदो दिखार केड़ो के चंद्र चीरे बट्टू कर करे दिखार रब्बा साईं काडे चंद्र काडे मां जहाज तको ने दौड़ानी वना हथियार तको ने दानी चंद्र के बट्टू कर गया के पैगंबर मां जो आया आंगुर मुबारक जो इशारो करण तू जो कम चंद्र के बद करण जो अद चंद्र जो अजी झोल में किरियो मारे तक मोजो घुरियो भी पान छा पिया जन मार हेड़ो जादूगर जेको चंद्र तो चीरे जो जादू न हो यो मौजज़ो मुझे सोने नबी जो हो ताकत रब जी कजी जा गोशा सुनाने दो मां गेरा गोशे वर्दी लिखी वल्लाहि नशाद इन्नका रसूलुल्लाह शायद तो जान तू अल्लाह जो रसूल जंगल जे मानू जल्दी कर पढ़ा कलमो तो तुझो गुलाम बन कजिए जो गोशो ये पियो रेडियो दींदो हुजूर दे आयो ये नंढड़ो बारो अम्मा दे खीर दे करे इंदो तू न सुना दो कंबल वाला छाती पियो हुजूर के उठ सुना दो हरणी सुना दो गोहल सुना दो कजिए जे सुकल चुड़ सुना दो कजिए जे गोशे सुना दो गोहा सुनाने दी मां केरा जे तू अल्लाह जो रसूल आए मारे कंदे गोडे खबर इबादत कंजी करनी आई जे इबादत रब साईं जी करनी आई अन्या न समझे जाओ पंजे किस्मत अल्लाह
लहू कबर में नेरन मंजन मला के गडे दींदई एक डंडे सां पासरियूं भजी पेंदई पर जे इन के सुञाती नबी जी गुलामी कयई त मला के चवंदई निंड कर वयो तुझे दुखन जो ज़मानो हाणे निंड कर कुछ कर जेको उते कम अचे एड़ो नबी मिलियो एकड़े पासे द हरीस बे पासे द रहमतुल आलमीन दो न सुना तो छाती नो काफर दो अजे कुड़ो कुमारी न्याणी वतियूं नबी सईंदे कुमारी न्याणी हसीन जमील बियो काफर दगते मिले गाड़ी थोने हेरे करने वाले जे मुसलमानन जो नबी पैदा थियो आ जी मां तारीफ बुधी आ वमार सल्ला गइल्ला रहमतल लिल आलमीन बारियां सुभान अल्लाह डरी दागन हिकड़न जी शरबत में दीदा बेन जी हिन में दीदा शरबत मन रहो थींदो मोमिन जो मरण घड़ीअ ताईं कुरान मन रहो न थींदो काफर तो जैस बियो गाड़े दो चई 3 महीनन जे सफर ते दो वञा ये कुमारी न्याणी मोहम्मद मुस्तफा वट अमानत में दो छड़िया जो बगालियूं काफर मनींदा पो कलमो जो न पिया पढ़न जो जिद्दी मानू के हिदायत न थींदी आ हिदायत जा फैसला मथन थी नान कलम कादर जे एक चवंदास तू सच्चार आहीं बियो चवंदास तू अमानतदार आहीं सोन चांदी अमानत में कुंवारियूं न्याणियूं हुजूर वटि अमानत में हिन वटि को लख रुपयो रखे त 3 कुरान खंडो कॾहिं ॾिनई रुलिया छो निंड छो कोन्हे अल्लाह यरबनाक मिरारा वलम नजिदुक इल्ला सादिका चौदा पैगंबर सां वञो छॾे असां तोखे बार बार आज़मायो आहे पर कॾहिं तुंहिंजी ज़ुबान मां कूड़ न ॿुधो तव्हां सचारनि जा सरदार ओ अमानत में न्याणियूं जा छॾे वञे कुंवारियूं सोन चांदी तूं अमानतदार बेकाफर मारे गले एडा न वन मित्र माट खोड़ उते दा न्याणी छड़ियो चयईं मित्र दबरेन माट दबरेन मुझे न्याणी जो अमल मुझे घर को भी वधीक रहमतुल आलमीन जे घर में हुजूर जो इखलाक बुधाया पंजे इखलाक दे भी नजर कर पंजन के भी धिक्का दई परे तो करे हुजूर परावन के पंजो साईंजन के जई मां सफर ते दो वञा ये न्याणी हुजूर चयो ठीक आ हुजूर घर वारन के चयो ओ मुंहिंजूं राणियूं
नबी मान वारो नबी जूं बीबियूं मान वारियूं न्याणियूं मान वारियूं सौरा मान वारा न्याणा मान वारा उम्मत मान वारी दीन इस्लाम वारो जेको मिलियो वो जो शान वारो काबो मान वारो कुरान अजमत वारो नबी रहमतुल लिल आलमीन खातमुन नबीन एड़ो नबी नहीं जो पगर भी मुबारक हो जे परोवन के पंजो सुहैब रूम खवायो सलमान फारस खवायो बिलाल हबश खवायो इंदा व्या कलमों पढ़ंदा व्या जन्नत जी टिकट वठंदा व्या सुमर के केड़ी ताकत जो सोने अली जी तारीफ करे अरे जे अली सही जी सखावत जी नेकी रब कुरान में लिख रही है तू 5 रुपया दई मुला के कढ लंगे वारो डाडो रो हां हलो अगे जेको तोड़े आयो आ जंजो नालो वतो दई तू हिन दे न दिसो ने नाले दे नजर कर ताना तोड़े मेणा तोड़े धिक्का तोड़े सोगा कर 5 रुपया रब के कुरान भी प्यारो कुरान वारा भी प्यारो जैं त सारी दुनिया मागम घुरे मांडिया हेड़े मांडिया पर जेके रोजानो कुरान दा पढ़न ये न घुरन तडे भी माल लाओ घुरन वारन को वधी गदीनो कुरान वारन के रब अण घुरियो सुभान अल्लाह कर साईं खत्म कुरान जो पुजायो गुलाब जे गुलन जो कंढियूं पिया वजो भाकर पिया पाइन दुआयूं पिया घुराइन छाजे करे क्यों हिन सजो महीनो 21 ॾींहं ताईं रातनि ताईं मिठो कुरान पढ़ियो अल्लाह अकबर इज्जत इस कुरान वारे डीसी साहब पोयों भी अमीर पोयों वजीर पोयों गरीब जो बार मसले ते बीठो आ सारी दुनिया पोयों बीठी आ इहो थी कुरान जो कम साईं दुआ तुम गुरु 21 रात ताईं मिठो कुरान पढ़ियो हा हा नबी साईं पंहिंजे घर वारनि खे चयो मुंहिंजूं राणियूं जी साईं जे हिन न्याणीअ खां कमु न कराइजो हिन जी ख़िदमत कजो बोर्ड में मिट माइट हिक ॿिए ॾे वञनि पिया बचड़ा वठी पोइ तूं असां छा चवंदासीं बाबा न्याणियुनि छोकिरनि खां कमु करायो मानी मुफ़्त जी न आहे हुजूर चयो बीबन के न्याणी को कम न कराजो हे काफर पंजी न्याणी मां मोहम्मद वट अमानत में चले आ इन जी खिदमत कर अल्लाह अकबर जालिम तो के न्याणी वणे नहीं ना पुट सालियो ना है पर कर अम्मा फातिमा नबी से वठी हुजूर उथी बेंदा निरड़ ते चुमी दींदा फातिमा तू मुझे जिगर जो टुकड़ो तोखे माबू मोहम्मद दिसनो मुझा दुख लई वेला हुजूर सफर दे वेंदा त अम्मा फातिमा को मोकलाईंदा वेंदा वरी मोटी जिंद अवल पंहिंजे घर न वेंदा अम्मा फातिमा ॾेईंदा तोखे न्याणी न वणे ज़ालिम 3 दफ़ा पुट खे सॾु कर त बि वर्दी न ॾींदो न्याणीअ खे 1 दफ़ो सॾु कर पहिरें दफ़े सां चवंदई जी बाबा जी लटा न्याणी धोई ॾेई मानी न्याणी पचाए अॻियों खट ते रखई इस्त्री करे कपड़ा न्याणी ॾेई ईद जा 5 रुपया ज़ालिम न्याणीअ खे न ॾे पुट नेमत आ न्याणी राम
न्याणी भी रहमत, नबी भी रहमत, कुरान भी रहमत। सुभान अल्लाह, सुभाने का जहां खिलना, बीमारी भी रहमत। 5 साल खट ते पियो आहियां, हे चवंदो साईं, हे चवंदो मुंहिंजी खुदा वॾी अथसि, हो चवंदो मुंहिंजी पई अथसि। बानो जेकॾहिं हिन बीमारीअ में सबुर कंदो आहे, अल्लाह ताला गुनाहनि जी गत करे अछो करे पाण ॾे घुराईंदो, सिधो जन्नत में मोकिलींदो। अञा न समझे, मेहमान भी रहमत। वटी बोड़ जी खयूं दो, एक बटालू, एक हड्डो, एक बूटी, बमानियूं, पाण भी गॾु वेही रहंदो। मां पंहिंजो भांगो खणी आयो आहियां, गॾिजी था खाओ। गॾिजी खाइण त सुन्नत आहे, पर हो मेहमान आयो आहे तुंहिंजी, उहो ड्रो करे साहबा पाण न खाईंदा, मेहमान खे खाराईंदा। सदको सोने अली तो वञा, हसन हुसैन बीमारन, बास के अल्लाह मां हसन हुसैन के ठीक कर त तुझे नाले ते 3 रोजा रखन। घणा? 3। बेरे डी रोजो रखियो। अम्मा फातिमा जवन जे अटे जी मानी बजाए आई, इन मानी में मज़ो केॾो न हूंदो जंहिंखे अम्मा फातिमा जा हथ मुबारक लॻे। हर एक जे आॾो ताम जो भाङो रखियो। इफ्तारीअ जो टाइम आहे, दरवाजो खड़कियो। पुट ॾिसंदा सन केरा, बाबा मिस्कीन आयो आहे, इहो मुंहिंजो भाङो नी मिस्कीन खे बाबा मोकल ॾियो त मां पंहिंजो भाङो बि ॾियां। चई ॾे। तूं असां छा चवंदासीं, घर साॻो आहे, तूं छो थो ॾे? हया सखावत सिखणी थी त आल बैत जे घर कोन थी। बई भाङा खयूं थो अचे, इते सुणो साईं थो चवे अदा मुंहिंजा वॾा भाउ, हे मुंहिंजो भाङो बि मिस्कीन खे ॾे। मां भी त बाबे अलीअ जो बच्चो आं। इते अम्मा फातिमा दी जय हसन शहजादा बाबे मोहम्मद जा दत्तू जा मोहनान। जॾहिं अबू मुंहिंजो सखी हो त मां भी त उनजी न्याणी आं। हे मुंहिंजो भाङो बि मिस्कीन खे ॾे। चारई भाङा खयूं थो अचे। इते हज़रत बीबी फिज़ा जेका अली साईं जी खातम्यानी, उहा थी जे सनासन पोइते त मौत। हे मुंहिंजो भाङो बि मिस्कीन खे ॾे। मता दुनिया चवे अलीअ जो घराणो सखी आहे, पर अलीअ जा ग़ुलाम बि सखी थी। अल्लाह मुंहिंजो भाङो बि मिस्कीन खे ॾे। पहिरें ॾींहुं मिस्कीन खाराई, ॿिए ॾींहुं यतीम, 3 ॾींहं कैदी। हेॾो रब क़ुरान जी आयत सोने अलीअ जे शान में नाज़िल कई। जिब्रील हीअ आयत खणी वञ मुंहिंजे सोने नबीअ ॾे। अलीअ खे चयो त वाह जो सखावत कई। वयुतीमून ताम अला हुब्बिही मिस्कीना व यतीमा व असीरा। कुरान हकीम, कुरान अजीब, कुरान मजीद, कुरान अजीम। वलक़द आतैना उनके वठिया अब्दुल्लाह के जे मौलूद चया एडे हुंदी कमरे में या एडे गाड़ी दे आ वठी आए तुम भी फकीर। सुभान अल्लाह।
वलक़द आतैना कंदो अरे जद दुनिया की ताकत खत्म थी उते सुभान की ताकत शुरू थी या सुभान की ताकत आई जे महबूब के मेराज करायो या सुभान की ताकत आई जे 40 ॾींहंनि जे डुबुरे पैगंबर के मच्छीअ जे पेट मां ॿार कढी ज़मीन ते आणे वरी नबूवत लराई या सुभान की ताकत आई जो मलाइकन के हज़रत आदम अलैहिस्सलाम मुनाज़रे में मारे हो जो मलाइक पिया चवनि कालू सुभानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। जो अंदर ठरियो आहे ॿई अबत सुभान जी ताकत आहे। अरे अबू जहल वारनि इतराज़ वरिता मेराज के जो के तो बैतुल मुक़द्दस में इमामत कराई तई रस्ते में सिद्दीक मिले के बुध पाण वारे यार जूं ॻाल्हियूं ये तो मेराज दे मक्को पार मदीनो पार बैतुल्लाह पार तूर सीना पार आसमान क्रॉस करे अर्श के क्रॉस करे रब सा मिली मां मोहम्मद मोटी आयम वुज़ू वारो पानी भी हले पियो दरजो कड़ो भी लुटे पियो बिस्तरो भी गरम ये केर तो जे तो वारो यार मोहम्मद करीम तो जवई तो सुनो सिद्दीक तो जे अबू जहल जे नबी तो जवई तो सच दो हाँ सच तो जे ये इस तरह को बैतुल मुक़द्दस में नबी ने इमामत कराई उनमें दरियों घणियों दरवाजा घणा रोशनदान घणा दसे तो मनींदा से सुनत न हुजूर जे रब अबू जहल वारा ही ता चवन के पैगंबर गणती न कर मां जो वेठो मेराज भी मां करायो दवाई मदद भी मां कंदो मां चें सवालन जा जवाब किए दिया के अबू जहल के जाओ सवाल कंदो वन तो जवाब दींदो वञा सही किए दिया के बैतुल मुक़द्दस जो नक्शो अगियो तो बियारे जाए वो सवाल कंदा वञन तो जवाब या ताकत थी सुभान अर्ज़ पे कयम वो काफर अथी याद विसरी वई न्याणी अची आयो नबी साईं ने 3 महीना सफर में तो वञा हुजूर जे घर वारन के इन जी खिदमत कयो साईं आज 2 महीना गुजरिया वो काफर आयो न्याणी हुजूर जे हाज़िर सुभान अल्लाह जो टाइम थियो अन्या रमजान ते भी न ॻाल्हायो आहे ओॾे भी ॻाल्हाईंदुमि सुभान अल्लाह हाज़िर पोयों को ट्रैक्टर का आया मारे गन्ने दर्द सां रब जे फज़ल सां थो ॻाल्हायां मां कुराड़ो तगारी ते भी को न बीहारे तगारी हेॾे त मां हेॾे सॼो कमाल हिन जो आहे मां जलसे में जग पानी जो कलाक में पीनो कुराड़ो और रमजान में जुम्मन ते तकीर 1.5 कलाक तो क्या या रमजान की बरकत रोजे जॾहिं हित न तो रब छॾे उते कीअं अल्लाह काफर दो जे न्याणी हुजूर जे हाज़िर इन कुरारे के निंड थी हाज़िर न्याणी के जे अबो आयो थी बुध बुध न्याणी जा खुशी में गोड़ा वही अबे जो नालो ते बाबो आयो चे हाँ
अबे छो थी रोए मुसलमाननि जे नबी तंग कयो थी छो थी रोए जे बाबा मुझो दवा गुबनाओ छड़े भी पाण वई एड़े जवान वट जड़े आए इखलाक एडो त जो दुश्मन भी दोस्त दादी पौने मजो तदिया जड़ी दुश्मन तारी बदरे यो असान जो नबी एड़े जवान वट जड़े आए जिनके चेहरे ते दीदार करण ला डोलन जा डोला मानू दाज चंद्र सोनो कोने जेका रब मोहम्मद करीम जे चेहरे में चमक रखी पीउ के जी बाबा एडे जवान वट जड़े नंढे को जवानी तई तो वट हयाती गुजारी दम एडो कुछ न गुजारियो दम जेके बमईना रहमतुल्लिल आलमीन वट खुश गुजारिया दम ये ज्योति रोए ये इन करे दी रोआ तकड़ करे आयो है तो जो दट्टन महीना कहूं बाद में इनम ये जल्दी करे आयो है तकड़ करे तड़ी दी रोआ बाबा मां तो फैसलो करे चुकी आए जे जान वट मां के छड़े आए अगे हिन दर तो न वेनम जेस ते कलमो पढ़ी मुसलमान न दीन अल्लाह अकबर न्याणी जे अब्बे जे मलई लफ्ज बुधा रोई 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 जे बाबा मां मुसलमान जन जो फैसलो क्यों आ तू भी कलमा बड़ी मुसलमान थी तो बई बाय गुम जीवन अब जो न्याणी वाह जो लफ्ज गलाया थी हल दबई कायनात जे सरदार वट कलमा पढ़ी अली मुसलमान अदा बन इहो थी असांजो नबी जे परावन के पंजो असां पंजन के धिका ॾियूं न्याणी नथी वणाई बंगला कारियूं पेजारा दुकान कारखाना पुट जे नाले न्याणीअ खे कपड़नि जो जोड़ो न ॾे चार पुट अस्पताल में आया पीउ खे वठी बाबू बीमार आ डॉक्टर चयो कि बाबा एक्सरा कयो कि एक्सरो दियो जैन जो गुर्दो खत्म आ जैनी पुटन मो जो खून मिले वो गुर्दो दे यारई पुट एक एक दी अस्पताल में निकरी आ अब अकेलो बैठो आ न्याणीअ के खबर पई आ उतां हली आ खर्ची जा 5 रुपया खणी रहे में कपड़न जो जोड़ो वधी आई डॉक्टर भारत मुंजा लिया ए मुंजो अबो आ 5 रुपया खर्ची जा भी आंदा तुम कपड़न जो जोड़ो भी खणी आया जान प्यारी लाए जेदो बाबो प्यारो आ हे मुझो अबो गुर्दो जड़ माइया बल मां मरी वना मुझे अबे के तकलीफ ना यो दी न्याणी जालिमा तुझी न्याणी दे नजर ही कोने पुट नेमत न्याणी रहमत हुजूर जो ज़मानो उआ भी न्याणी मुर्स लड़ाई में वो 10 अबो बीमार न्यापो वैस अबो बीमार थी जे मुर्स जे इजाजत को सवाल नहीं नस वरी न्यापो वैस अबो मौत जे करीब थी ये नहीं नस इजाजत को सवा वरी न्यापो अबो मरी वई यही मुर्सजे इजाजत को सवा नहीं दस शरीयत जो मालिक सोनो नबिया यो मोकल देता जा न त नहीं दस हुजूर जयो
मां भी मोकल न थो ॾेई सघां पर हुजूर रहमतुल्लाह अलमीन चयूं त न्याणी आखिरी दीदार अबे जो कियां करे खट जनाजे जी खणाए न्याणीअ जे दर जे अंदरों रख रायूं न्याणीअ कफन खोलियो मथे मुंह करे दीजे साईं वे दुआ तो घुरां वे मथे मुंह करे दीजे ओ आसमान वारा खुदा अर्श वारा खुदा ओ जहान जो पालनार ओ मुझा मिठा अल्लाह मां पंजे मुर्स जी लज रखी दम मुझे बाबे जी लज तू रख जा मुझे अबे के जन्नत में जाए दी जा न्याणी जी दुआ कंबर वाला अर्श के लोडे विदो जिब्रील आयो सोना नबी वाह जे न्याणी दुआ गुरी रब कबूल कया न्याणी जी दुआ अर्श लोडे विदो रब उन जे अबे जे लाइ जन्नत जो फैसलो करे छॾियो रमजान भी मेहमान कुरान भी मेहमान भाई रब जा मोकिलियल मेहमान रखंदव रोज़ा जन रखियान अल्लाह ताला कबूल करे जेके बक़ाया उन जे रखण जी तौफीक अता फरमाए आमीन जाओ सवा कलाक भी मथे ॻाल्हायो मारे कंदे ॿियूं जेकी ने क्यों करे सवाब मलाक लिखे पर मलाकन के चई रोज़े जो सवाब तहां न लिखजो तवां वटि उहो कलम ही कोने वो कलम मां वटा रोज़ेदार अगे सवाब मां पंहिंजे कुदरत जे हथनि सां ॾींदुसि असऊम ली वा नाजिज़ी बी वरी काथे चई असऊम ली वा अना उजज़ा रोज़े जो बदलो मां अल्लाह पाना अल्लाह जंहिंजो रब तंहिंजो सब तिन शख्सनि जी दुआ नथी मोटाई हिकु आदिल बादशाह ॿियो रोज़ेदार ॿियो मज़लूम माण्हुनि खे मरो क़बर में लह त ख़बर पवई न न दे दुख ये गरीब रब की प्यारा ये दाढ़ी और पटके वाला प्यारा सुभान अल्लाह जो तकलीफ न दे हदीस में तो जेकड़ो जालिम आयो मिस्कीन मजलूम के चई तलवार कढ़ी चई गर्दन हेठ कर त मुंडी उडारिया हुन जे त 5 मिनट छड़ अल्लाह जो सजदो कया ओ भली मागे मां रहम खत्म दीवार रोंदा तदी दावतम जालिम जयो केतरनी जयो कितना खत्म करे जरियम भली सजदो कर हदीस डिगी आ चंद लफ्ज तो बुधाया एरे तक इन सजदे में वनी सिर सजदे में रखी रब के तो सडे या वदूद ओ बनन सा प्यार करण वाला रब मुझी मदद कर रब के जो सजई आसमानन मो ठकाव निकरी आ अर्श के लोडे विजई रब चयो वञो मलाइको मुझे मजलूम बाने जी मदद कयो चौथे आसमान वारे मलाइक मोकल वठी लही आयो घोड़े ते सवार थी ये तलवार कढई हेडो न मजलूम
सिर सजदे मां मथे कयो रब के दान नहीं, रब के दान नहीं। अरे हे भी न बुधे, हे भी न मुदे, रब्बू भी न मुदे दबानो काले जवे तो बाना घबराए न। दुनिया मदद कंदई लालच दे, मां मदद कनो मां बिना लालच जे। हुआ मौला कुम फनिमल मौला व निमन नसीर। अंदर ठरियो दर्द सां तो ॻाल्हाया, बिना लालच मदद रब कंदो। मथे जो मुंह खयई ॾिठई अग में हिकु हो, हाणे ॿियो भी आयो आ, ॿिए खे भी तलवार हथ में आ। नज़र जो करे ॾिठई जेको घोड़े ते सवार थी आयो उन ज़ालिम खे सॾु कयो ओरे आ, ओरे आ। ठका तलवार कराई मुंडी परे वञी उन ज़ालिम जी पई, हिन खे जे ओरे आ घबराए न, घबराए न। ज़ालिम खे मां ख़त्म कयो, मां माण्हू न आहियां, चौथे आसमान जो मलाइको आहियां, मांखे रब तोॾे मोकिलियो आहे। माण्हू मरो लव क़बर में त ख़बर पवे न रब जी पकड़ ॾुखी थी, जुंडन में हथ पई, को छॾाइण वारो न हूंदई। इन बत्श रब्बिक लशदीद, कुरान सचो आहे। अल्लाह जैं से गणती न कर मां मलाइका तो जमल सिर सजदे में रखी दां गई, आसमानन मो ठकावन निकरी आ। असां जो से क़यामत कायम थी वई, अर्श लुॾियो, असां समझो से क़यामत अची वई। रब मांखे मोकिलियो आ, जेकी तोखे खपे तूं ॾस, ॿुधा काॾे वञणो थी, छा खपई, जेकी घुरणो थी घुर। जंहिं मांखे मिठे मदीने वञणो आ, जंहिं घोड़े ते सवार थी त मिठे मदीने में पुॼाया। तॾहिं तो चवई अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दआ, जे तो मुंहिंजो जे मुंहिंजी पए उन जे सॾ ते वरणाइण वारो केरु आहे? मां अल्लाह आहियां। रोज़े जो बदलो जो रब पाण। नबी साईं फरमायो जेको मिस्कीन उम्मती खे रोज़ो खोलाईंदो, चावरन जी मुठ ते, खीर जे चुके ते, मानी जे गिरह ते, मिठे पानी ते, खारक ते, साहबा जो से वो न होजे। फरमाए जे फिके पानी ते ढुक ते मुझे उम्मती के रोज़ो खोलायो, क़यामत ॾींहुं मां मोहम्मद करीम नबूवत जे हथन मुबारकन सां आब हौज़ कौसर पियारी नमाज तेस ताईं उञई न लॻंदसि जेस ताईं जन्नत में न रवानो थी। रखंदो रोज़ो क़यामत जो ॾींहुं थींदो, हिसाब किताब शुरू थींदो, अमल तुरंदा। हिकिड़ो माण्हू ईंदो, रब मुंहिंजो हिन ॾे हिसाब छा थींदो? हिन महमूद ॾे दफ़्तर खुलंदा, हिसाब मूंखे वठी ॾे। अल्लाह ताला चवंदो नेकियूं कटे इन हाफ़ साहब खे ॾियो। ये तो चए तो मुंहिंजो हिसाब आहे, नेकियूं हिन जूं कटे ॾींदा। वरी हे ॾाढ़ीअ वारो ईंदो, मुंहिंजो हिसाब। अल्लाह ताला चवंदो नेकियूं कटे ॾियो। वरी 3 नंबर में हे शींहुं ईंदो, जलसे कराइण वारो, मुंहिंजो हिसाब। अल्लाह ताला चवंदो त मुंहिंजे बाने जूं नेकियूं ख़त्म थी वयूं, बाक़ी बचो दस रोज़ो। इन रोज़े मां तोखे कुझु न मिलंदो, इहो रोज़ो मां अल्लाह जे लाइ आहे। ये जेका बुख अञा काटी अथई इहा मुंहिंजे करे काटी अथई, तोखे कुझु न मिलंदो।
इन शींह खे रब चवंदो इन जे ख्याल मटण जे लाइ मथे छा थो नज़र अचे चवंदो सोन जूं माड़ियूं सुभान अल्लाह कर हे मिसाल तो ॾियां ईअं न त सुबुह जी कुल ॻिची हिन जी वठो त हे मौलवी चयो आहे क़ुरान जे अॻियां सम्झ ॼाए हिन खे चवंदो मथे नज़र कर माड़ियूं खीरन ऐं माखियुनि जूं नहरियूं आहिनि फीहिमा ऐना तजरिया फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान खीरन माखियुनि नारियूं जूं बाग बीठान जंजू पाड़ा मथे दामा हेठ जूं लड़जी इतों जे बागन जूं पाड़ा हेठ जेके जन्नत में न उन जूं पाड़ा मथे दामा हेठ लड़कन इया तकलीफ भी मां कुरान वारे रोज़ा अज तक न दी ॾाढा चओ सुभान अल्लाह हे चवंदो साईं मूंखे हिसाब तू न वठी ॾे केरु वठी ॾींदो अल्लाह ताला इन जे ख्याल खे मटींदो चवंदो मथे ॾिस छा थो नज़र अचे चई साईं माड़ियूं बि आहिनि बाग बि आहिनि मेवा बि आहिनि नहरियूं बि आहिनि इहो छा आहे हे शींह चवंदो छा आहे अल्लाह ताला चवंदुसि इहा थी मुंहिंजी जन्नत जंहिं जन्नत रब चवंदो हा चई साईं मूं वटि अमल कोन्हनि इहा मूंखे जन्नत कीअं मिलंदी अल्लाह चवंदुसि मुंहिंजी रहमत कुशादी आहे किनारो ई कोन्हे तोखे जन्नत मिली सघे थी साईं कीअं चई मुंहिंजे हिन बहाने खे तूं माफ़ कर त मां तोखे जन्नत ॾियां हे चवंदो साईं मां माफ़ कयो हिन खे चवंदो तूं बि जन्नत में वञ हाणे हिन बहाने खे चवंदो घबराए न नेकियूं ख़त्म थी वई बाक़ी रोज़ो बचो थी आद रोज़े जे करे तोखे बि जन्नत में रवानो इहो थी रोज़ रखंदो ए नात कान मां वठी आयो आहियां हिकिड़ो अमड़ जे